अस्सलाम वालेकुम नाज़रीन, में ॾिसी रहिया आहियो प्रवास न्यूज़ लाइव। खैरपुर खां रिपोर्ट करिया आहिनि फरहान अली मैथलो। खैरपुर भरिसां ॻोठ गुल मोहम्मद आठेडी जे रवासियुनि जो औरतनि मासूम ॿारनि समेत इलाइक़े जे बाथरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते बचल फुल पोटरो कोड़ल मुस्मात ज़ाइदा मुस्मात साइमा मुस्मात मारिया ज़ुल्फ़कार ऐं दिलबर फुल पोटरो जो चवणो हो त इलाइक़े जे बासरन गुलबार फुल पोटरो यूसुफ दिलू नसी मोहम्मद उनल इरशाद फुल पोटरो ऐं ॿिया असांखे ज़बरदस्ती ॻोठ मां लॾाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। हिननि चयो त लॾ पलाण खां इनकार करण ते बासरन असांजे जीअण मुहाल करे छॾियो आहे। ग़लीज़ क़िस्म जूं गारियूं ऐं धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हां ॻोठ छॾे न विया त तव्हां जे ॿारनि खे ॿोरियुनि में विझी वाह में लोड़ियो वेंदो। हिननि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन ते आगा शिराज खे ॾींदा इजाज़त। ॾिसंदा रहो प्रवास न्यूज़ लाइव।